दोस्तों, हर साल हर नए साल जी पहिरीं तारीख़ ते असांजे दोस्त विनोद आसूदाणीअ जो जनम ॾींहुं बि ईंदो आहे। त कल्ह 1 जनवरी हुई, त विनोद पाण बि अची वियो हितो असांजे भोपाल में। नओं साल बि भोपाल में, त विनोद बि भोपाल में, त 1 जनवरी बि भोपाल में। त इहे सभु टिण ठही आया आहिनि। त सोचियोसीं हाणे विनोद जो फ़ाइदो वठूं, हिकिड़ो गज़ल थी वञे नओं ताज़ो, जेको हींअर नओं लिखियो आहे विनोद। तव्हां बि हुनजो लुत्फ़ु माणियो ऐं असां बि सभु हिते आहियूं। ऐं दिलीप लालवाणी आहे, परसो नाथाणी आहे, विनोद पाण आहे ऐं हेॾां कनव शेवाणी आहे। त अचो त नओं गज़ल ॿुधूं डॉक्टर विनोद आसूदाणीअ खां। जी सर, महिरबानी। हिंद ऐं सिंध जे सभिनी दोस्तनि खे नए साल जूं वाधायूं। ऐं गज़ल हाज़िर आहे। हा, इरशाद। झीणी ई रोशनी घणी आहे। जी। झीणी ई रोशनी घणी आहे, थोरड़ी ज़िंदगी घणी आहे। वाह वाह। झीणी ई रोशनी घणी आहे, थोरड़ी ज़िंदगी घणी आहे। चंड सिज खे ॾियूं छो ॾोरापा, चंड सिज खे ॾियूं छो ॾोरापा, छांवरी चांदनी घणी आहे। छांवरी चांदनी घणी आहे। सूंह जा मुंहुं मयार पिण परखिया। जी। सूंह जा मुंहुं मयार पिण परखिया, तुंहिंजी हीअ सादगी घणी आहे। वाह 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 वाह। सूंह जा मुंहुं मयार पिण परखिया, तुंहिंजी हीअ सादगी घणी आहे। दुनिया दौलत अव्हां खणो मूं लाइ, दुनिया दौलत अव्हां खणो मूं लाइ, प्यार जी सूखड़ी घणी आहे। साईं दौलत, साईं दुनिया दौलत अव्हां खणो मूं लाइ, प्यार जी सूखड़ी घणी आहे। ऐं हे शेर ॾिसंदा, रूस यूरोप चीन की न खपनि। रूस कंदासीं छा साईं, रूस यूरोप चीन की न खपनि, सिंध सिंधु नदी घणी आहे। रूस यूरोप चीन की न खपनि, सिंध सिंधु नदी घणी आहे। ऐं दोस्तीअ में बि केतिरा माणा, साईं दोस्तीअ में बि केतिरा माणा, हिकिड़ी ई साहेड़ी घणी आहे। साईं दोस्तीअ में बि केतिरा माणा, हिकिड़ी ई साहेड़ी घणी आहे। झीणी ई रोशनी घणी आहे, थोरड़ी ज़िंदगी घणी आहे। घणी आहे, घणी आहे।